नाज़रीन, हैदराबाद जो तारीख़ी पको किलो तबाहीअ जो दास्तान बणिजी वियो आहे। तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। सिंध जे कलोड़ा हुक्मरान मियां ग़ुलाम शाह कलोड़े जॾहिं हैदराबाद शहर जो बुनियाद विधो त 1768 में ही किलो अॾायो। शहर जे ॾखण पासे वाक़िए टकरीअ मथां कलोड़नि पारां ही किलो अस्करी मक़सदनि तहत अॾायो वियो त जीअं न रुॻो ॿाहिरियनि हमले आवरनि खे मुंहुं ॾेई सघिजे पर काह कंदड़नि ते परे खां नज़र बि रखी सघिजे। ही किलो तंहिं दौर में कलोड़नि जो शान हो। जॾहिं मीरनि कलोड़नि खां साहिबी खसे 1789 में पंहिंजो तख़्तगाह ख़ुदाबाद खां हैदराबाद मुंतक़िल कयो त हिन किले खे पंहिंजो हेडक्वार्टर बणायो। मीर फ़तेह अली टालपुर किले खे पंहिंजे रिहाइशी मक़सदनि लाइ इस्तेमालु पिणु कयो। जॾहिं त टालपुरनि जी हुकुमरानीअ दौरान शहरनि पिणु किले अंदरि वॾे तादाद में घर अॾिया। बाद में जॾहिं 1843 धारां अंग्रेज़नि मयाणी वारी जंग मीरनि खां खटी त किले ते कब्ज़ो करे सभई रिहाइशी इमारतूं ॾाहे छॾियूं ऐं किले खे फ़ौजी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु शुरू कयो। हैदराबाद जो पको किलो न रुॻो फ़न तामीर जो शाहकार आहे पर हिन किले जी दीवारुनि में जंगियुनि, फ़तेहुनि ऐं शिकस्तुनि जी हिकु वॾी तारीख़ मदफ़ून आहे। साॻिए वक़्तु हिन किले में अहिड़ा राज़ बि लिकियल आहिनि जिन ताईं न को सरकारी खातो पहुची सघियो आहे ऐं न ई को तारीख़ दान। 254 साल पुराणो हैदराबाद जो पको किलो अॼु पंहिंजी हालत रत जा ॻोढ़ा पाणी रोई रहियो आहे। किले जूं दीवारूं झुरी चुकियूं आहिनि जंहिं सबबि उते अॾियल घरनि जा रहवासी सख़्तु ख़तरे हेठि आयल आहिनि। हेसि ताईं दीवारुनि जा मुख़्तलिफ़ हिसा पट पवण जे नतीजे में केतिरा ई घर ढही चुका आहिनि जिन में वॾो जानी नुक़सान पिणु थी चुको आहे। ये हमारी कदीमी चीज़ों को ख़त्म कर दिया जा रहा है, ये गलत किया जा रहा है। बिल्कुल 63 साल की उम्र के अंदर ये पहली मर्तबा देख रहे हैं बनता हुआ, नहीं तो हम तो बुढ़े हो गए, मर भी यहीं जाएंगे। न गवर्नमेंट ने कोई ये भी नहीं सोचा कि इनकी आबादकारी करो, जिसको जहाँ जगह मिली बैठ गया। वो गवर्नमेंट का काम था ना इनको आबाद करती। कच्ची आबादियाँ बेहिसाब पड़ी हैं। हैदराबाद जे पके किले जी मरमत, दीवारुनि खे मज़बूत करणु, आबादीअ खे महफ़ूज़ बनाइण लाइ सरकार हेसि ताईं जोगा क़दम न खणी सघी आहे। पर किले जी मरमत लाइ जेको थोरो घणो कमु थियो आहे उहो बि किले खे को फ़ाइदो ॾियण बदिरां नुक़सानदा साबित थियो। कुझु ॾींहं अॻु किले जे मुख्य दरवाज़े खे मरमती मक़सदनि लाइ लाहिण वारे कम दौरान दरवाज़ो ओचितो पटि पइजी वियो जंहिं करे मुख्य दरवाज़े खे सख़्तु नुक़सानु रसियो। जो हमारे किले की सखावत थी उसको उन्होंने ख़त्म कर दिया। अब चाहे कितना भी नया बना लें, कितना भी अच्छा बना लें, जो एक सखावत थी किले की, जो पुराना था वो तो टूट गया। छा हैदराबाद जे पके किले जी हालत ते वफ़ाक़ी तोड़े सूबाई सरकार पारां संजीदगी ॾेखारींदे लाभाइतो कमु शुरू कयो वेंदो ऐं हिते रहंदड़ इंसानी आबादीअ खे महफ़ूज़ बनाइण लाइ सोचियो वेंदो या हैदराबाद जो पको किलो पंहिंजी हालत ते मातम कंदो रहंदो। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।